नमस्कार दोस्तों, मां चांदनी नेबनाणी सिंधी न्यूज़ में तवाजो स्वागत है। पहले ॾिसूं अॼु जूं मुख्य ख़बरूं। संसद हमले में शहीद थियलनि खे ॾिनी वई श्रद्धांजलि। सिंधी लेखिकाउनि में कच्छ जी औरतुनि जो योगदान। भूषण भट्ट जे साम्हूं आचार संहिता भंग करण जी फरियाद। उल्हासनगर में दिलबर साईं जो मल्हायो वियो जनमॾींहुं। अडवाणीअ जी आख़िरी उहिदे तां बि थींदी हकालपट्टी। उल्हासनगर में मिस वर्ल्ड जे लाइ थी ऑडिशन। मोदी रोज़ 4 लख जा मशरूम खाईंदो हुअण जो आक्षेप। सिंधी टीवीअ द्वारा मतदान करण जी अपील। हाणे ख़बरूं विस्तार सां। संसद में थियल आतंकवादी हमले में शहीद थियलनि खे श्रद्धांजलि ॾिनी वई हुई। भारतीय संसद में 16 साल अॻु में थियल आतंकवादी हमले में शहीद थियलनि खे अॼु संसद भवन जे ॿाहिरि स्मारक ते श्रद्धांजलि ॾिनी वई हुई, जंहिंमें उपराष्ट्रपति वेंकैया नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, सोनिया गांधी, राजनाथ सिंह, लालकृष्ण आडवाणी, राहुल गांधी सहित जा आगेवान हाजिर रहा हुआ। सिंधी लेखिकाउनि में गांधीधाम ऐं आदिपुर जो घणो ई योगदान रहियो आहे। नमस्कार, मां प्रिंसिपल डॉक्टर सुशील धर्मानी, तोलानी कॉलेज ऑफ आर्ट्स एंड साइंस आदिपुर का हीअ सूचना ॾियां पियो। असांजे कॉलेज में सिंधी विभाग द्वारा साहित्य अकादमी मुंबई जे उपलक्ष्य जे अंतर्गत स्थानीय सिंधी लेखिकाओं जेको समकालीन साहित्य रचियल आहिनि हुन लाइ हिकु सेमिनार रखियल हुओ तारीख़ 28 नवंबर जे ॾींहुं। हिन साहित्य सेमिनार जो हिकु ॿियो हेतु हुओ कि स्थानीय स्कूल जा ॿार, कॉलेज जा ॿार जेका सिंधी पढ़नि था लिखनि था हुननि खे बि पहिरीं दफ़ा इन्वॉल्व कयल हुओ। 28 तारीख़ सुबुह जो 9 लॻे कॉलेज में साहित्य अकादमी द्वारा प्रकाशित पुस्तकनि जो हिकु पुस्तक मेलो रखियल हुओ, जंहिंजो उद्घाटन असांजे प्रेसिडेंट मदाम अंजना हजारे कयल। हुन सेमिनार में मैडम हीअ चवण जी कोशिशि कई कि सिंधी कम्युनिटी पाण जेको योगदान ॾिनल आहे हुननि जो जेको बलिदान आहे हुनखे पाण सभु ॼाणो। नई पीढ़ी खे ख़बर पए कि सिंधियुनि केतिरी मुश्किल वेठी करे अॼु जेके मुक़ाम ते पहुता आहिनि
हू क़ाबिल तारीफ़ आहे। मां प्रिंसिपल जे रूप हीअ चवण जी कोशिशि कई हुई कि साहित्य जेको समाज जो दर्पण आहे हुन में दुर्भाग्य सां स्त्री जो रोल अलाए ई घटि ॾिसण में अचे पियो। जेसि ताईं पाण उन्हनि खे चांस न ॾींदासीं, हुननि खे अभिव्यक्ति जो मौक़ो न ॾींदा तो साहित्य जो विकास सही रूप में न थींदो। बीज वक्तव्य में असांजे साम्हूं डॉक्टर विमी सदारंगानी जेका सिंधी विभाग जे विभागाध्यक्ष आहिनि, हुननि बि हीअ कोशिशि कई कि सभिनीनि खे हीअ चवे कि साहित्य अकादमी जहिड़ी संस्था जेको भाषा जे विकास जे लाइ एतिरो कार्य पई करे, पाण वटि NCPCL जहिड़ी संस्था आहे जेको पाण जी लुप्तप्राय थींदी भाषा जो पुनर्जीवित करण जी प्रयास पई करे। हिन सेमिनार खे असां 3 सत्रनि में विभाजित कयल। पहिरियों जेको सत्र हुओ जिया शाहणी जी अध्यक्षता में हुओ, जंहिंमें 3 लेखिकाओं पूनम धनवानी, रितु भाटिया न पुष्पा बंबाणी सिंधी कहानी, नाटक, कविता, उपन्यास ते चर्चा कयल हुई। हुननि ये सम्झाइण जी कोशिशि कई कि भई आदिपुर गांधीधाम में जेका स्थानीय लेखिकाओं आहिनि हुन कहिड़ो राष्ट्रीय स्तर जो लेखन कयल आहे। ॿियो जेको सत्र हुओ जंहिंजे अंदरि सभिनीनि खे हीअ चयो कि तव्हांजे अनुसार जेका बि तव्हांजी प्रिय सिंधी पुस्तक हुजे हुनजो तव्हां हिकु बुक रिव्यू प्रस्तुत कयो। न इलाही हर्ष जी ॻाल्हि हीअ आहे कि हिन कार्यक्रम जी अध्यक्षता KPT में कार्यरत रितु भाटिया कयल हुई। हुननि जेको कार्य कयो हुओ सिमरन अभिचंदानी, पायल मेघाणी, मंजू मीरवाणी, हीरू इसराणी, जिया शाहणी, कोमल चंदानी न इलाही ॿिया जेका ॿार हुआ कॉलेज में या स्कूल में, हुननि पाण जी सिंधी पुस्तक जो बुक रिव्यू प्रस्तुत कयल हुओ। जेको 3 सत्र हुओ हुन जे अंतर्गत जेका सभु सिंधी लेखक आहिनि हुननि खे असां हीअ लिबर्टी ॾिनी हुई कि तव्हांजे सभु विशेष तव्हांजे पाण जा जेको कार्य तव्हां कयल हुजे, जेको मौलिक लेखन आहे हुन जे बारे में तव्हां चयो। अने हुन जेको कार्यक्रम हुओ हुन जे अंदरि असांखे हीअ ॼाणी करे इलाही ख़ुशी थी कि इलाही लेखक पाण जे कार्य खे ॿियनि भाषा में बि अनुवादित कयो हो। जीअं तव्हां हिंदी ॾिसो, सिंधी ॾिसो, इंग्लिश ॾिसो। जेसिताईं पंहिंजी भाषा जो लेखन अन्य भाषा में अनुवादित न थींदो, ॿियनि त न पहुचंदो, हुननि खे ख़बर न पवंदी कि सिंधी में छा लिखणु अचे पियो। सॼे कार्यक्रम असांजे आदिपुर गांधीधाम में स्थित इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जा लक्ष्मी खियानी हुआ, प्रोफेसर प्रीतम वरियाणी हुआ, साजन ज्ञानचंदानी, मुरली गोविंदानी, पासे जी कॉलेज जा ॿिया प्रिंसिपल मनीष पंड्या, भावेश भट्ट, हुननि बि हीअ कार्यक्रम में सक्रिय भाग वठी करे असांखे मार्गदर्शन ॾिनो हुओ। हीअ सॼे कार्यक्रम जे अंत में असांजे साम्हूं जेको हिकु थीम वापसि अचे पई कि अचण जे ॾींहंनि में पाण खे हिते सेमिनार न रखी करे वधीक पाण वर्कशॉप रखूं, जिते असां विद्यार्थी खे हीअ सेखारूं कि कीअं तव्हां मौलिक सराहनीय कार्य न लेखन करे सघो पिया। मूंखे विश्वास आहे कि जेकी सिंधी भाषा जे लाइ पाण एतिरी चिंता पिया करूं उहो वास्तव में जीए पई, न ॿियनि भाषाउनि जे समान हूअ पंहिंजो साहित्य जी सर्जना पर कए पई, जंहिंमां सिंधी लेखिका जो योगदान ॾाढो वॾो आहे। धन्यवाद। त असां साहित्य अकादमी मुंबई सां गॾिजी हिकु ॾींहं जो सिम्पोज़ियम रखियो जंहिंजो विषय हो आदिपुर गांधीधाम जो सिंधी महिला लेखन। इन सिम्पोज़ियम में आदिपुर गांधीधाम जी 10 लेखिकाउनि हिस्सो वरितो। उन्हनि जी रचनाउनि, कहाणियुनि, कविताउनि, नॉवल ऐं नाटकनि ते पेपर पेश कया विया। उन्हनि इन विषय ते बि ॻाल्हि ॿोल कई त संदन पसंदीदा सिंधी किताबु कहिड़ो आहे ऐं पंहिंजूं रचनाऊं बि उन्हनि ॿुधायूं। हिन सॼे सिम्पोज़ियम जी मुख्य अतिथि गांधीधाम कॉलेजिएट बोर्ड जी प्रेसिडेंट श्रीमती अंजना हज़ारी हुई, जंहिंजो चवणु हो त औरतुनि खे सभिनी खां अवल त तइलीम जो हक़ु मिलणु खपे। तइलीम जो हक़ु मिलंदो तॾहिं हुननि में इहा हिमत ईंदी त हू पाण खे एक्सप्रेस कनि। कॉलेज जे प्रिंसिपल डॉक्टर धर्माणीअ जो चवणु हो त असांजो साहित्य
जे समाज जो आईनो आहे त औरतूं ई आहिनि जेके हिन आईने खे उजड़ो रखनि थियूं। लेखिकाऊं ई आहिनि जेके हिन दर्पण में समाज जी सच्ची तस्वीर पेश कनि थियूं। कीनोट एड्रेस पेश कंदे डॉक्टर विमी सदारंगाणीअ सिंधी महिला लेखन जो थोरे में इतिहास बि ॿुधायो ऐं इहा ॻाल्हि बि कई, ख़ुशी ज़ाहिर कंदे इहा ॻाल्हि कई त हिन वक़्तु महिला लेखन में लेखिकाउनि जो तादादु वधी रहियो आहे। नई उमिरि जी लेखिकाऊं असां वटि अची रहियूं आहिनि ऐं हिन वक़्तु आदिपुर गांधीधाम में लॻभॻि 20 लेखिकाऊं आहिनि ऐं उन्हनि जा अंदाज़न 40 खनि किताब शायर थी चुका आहिनि। बीजेपी उम्मीदवार द्वारा आचार संहिता भंग करण ते विरोधियुनि हुननि जे साम्हूं फरियाद कई आहे। अहमदाबाद जे खाड़िया जा बीजेपी जा उम्मीदवार भूषण भट्ट द्वारा चूंडणी पंच जी ऐसी तैसी हुअण जे कयल निवेदन जो वीडियो वायरल थियण ते विरोधियुनि हुन जे साम्हूं आचार संहिता भंग जी फरियाद दाख़िल कई आहे। प्रधान श्री नरेंद्रभाई मोदीनी जाहिर सभा साबरमती रिवरफ्रंटમાં સાબરમતી રિવરફ્રન્ટમાં જાહેર સભામાં આપણે ત્યાંથી જેમ આજે અત્યારે તમે બધા આવ્યા છો 4-5 લોકો 4 થી 5 હજાર ટુ વ્હીલર એ 7 વાગ્યાની સભા હોય કે 6 વાગ્યાની સભા હોય પણ એ પહેલા 1 કલાક કે 2 કલાક પહેલા આખા વિસ્તારમાં ભાજપના ધ્વજ સાથે રેલી થાય અને પછી જેમ તમે અત્યારે અહીંયા આવ્યા એ જ રીતે ત્યાં આગળ આવે કોઈએ પોતાના વ્હીકલમાં હું તમને અત્યારે ફરી વખત કહું છું ચૂંટણી પંચની 80-83 હું નથી ચૂંટણી પંચને ગણકારતો એને જે કરવું એ કરે પણ કોઈએ પોતાના વ્હીકલમાં એટલે માત્ર વ્હીકલ લઈને આવવાનું એને પાછળ ટોકન પેટ્રોલનું ટોકન તમે 1000, 2000, 3000 જે કોઈ સ્કૂટર લઈને આવો કે ગાડી લઈને આવો મોટું ટાટા ટેમ્પો હોય 4 વ્હીલર સ્વરાજ મઝદા હોય એ બધા જ પૈસા આપણે કોઈને મફત ત્યાં પૈસા રૂપિયા આપીને ભાઈ તું સભામાં 200 રૂપિયા આપીએ છીએ એવું નહીં મને ખબર છે કે આપણા વિસ્તારના લોકો કંઈ એવા કંઈ પૈસાવાળા નથી એનો ભાવ છે એની લાગણી છે પણ આપણે એને ત્યાં મફત નથી લઈ જવું એ અડધો કલાક 2 કલાક વિસ્તારમાં ફરી અને 3-4 હજાર વ્હીકલો એ જમાલપુરમાંથી ખાડિયામાંથી બહેરામપુરામાંથી રાયગઢમાંથી મોટા સ્વરૂપે આવે મોટા કોઈ કચાશ ના રહે તમે લિસ્ટ બનાવીને આપો એટલા ટોકન કાલે તમને રાતે અહીંથી મળી જાય। उल्लासनगर में दिलबर साईं जो जन्मदिन घणे ही धामधूम सां मल्हायो वियो हुओ।
एनडीए जे संयोजक ते अमित शाह खे विहारे अडवाणीअ जी हकालपट्टी थी सघे थी। एनडीए जे संयोजक लाइ अमित शाह खे विहारण जो तख़्तो तैयार हुअण जो मञण में अची रहियो आहे। तॾहिं भाजपा द्वारा कुंड में विहारियल सिंधी नेता लाल कृष्ण आडवाणीअ खे रहियल आख़िरी उहिदो बि खसे करे हुन खां एनडीए संयोजक जी चैम्बर बि वापसि वरिती वञे, इहे मञण में अची रहियो आहे। उल्हासनगर में मिस वर्ल्ड कॉम्पिटिशन लाइ ऑडिशंस रखी वई हुई। So today we are having auditions for Miss World Diversity India. इसमें 3 कैटेगरीज हैं, लिटिल प्रिंसेस, मिस एंड टीन कैटेगरी। सो काफ़ी सारे लोगों ने पार्टिसिपेट किया है और मिसेस रॉयल इंडिया वेस्ट जोन का भी ऑडिशन है, काफ़ी सारे लोगों ने पार्टिसिपेट किया एंड वी आर वेरी हैप्पी। दिस इज़ डन अंडर आवर नेशनल डायरेक्टर मिस एजिया जोशी मैम एंड आई एम द वेस्ट जोन डायरेक्टर। हमारे साथ हमारी पहले की क्वींस भी हैं जिन्होंने रिसेंटली विन किया हुआ है। शी इज़ मिस चानी लालवानी, मिसेस चानी लालवानी एंड शी हैज़ वन MIHM Mrs. India Homemakers Classic Division, okay, and she is a teen category winner and she has won Miss India Teen Queen of Globe. So it's a great feeling when you empower so many women. So many women have a childhood dream. सबको एक सपना होता है कि मैं बड़ी होके एक ब्यूटी क्वीन बनूं और ऐसे पैजेंट का हिस्सा होना जहाँ पे एक ब्यूटी क्वीन एक सोशल कॉज के साथ जुड़ी हुई है, ना ही उसकी बाहरी सुंदरता बट अंदर की सुंदरता भी उतनी मैटर करती है। ऐसे लोगों को प्लेटफॉर्म देने के लिए वी आर वेरी हैप्पी टू क्रिएट इन सच अ स्मॉल टाउन। वी आर क्रिएटिंग सो नेशनल इंटरनेशनल विनर्स एंड गिविंग प्लेटफॉर्म टू सच पीपल। वी आर रियली प्राउड. Thank you so much. This is Sushmita Singh. I'm the winner of teen category and now I've even won the title of Miss Teen Asia Elite Global Earth, and I will be participating in Miss Teen World Elite Global Earth that will be held in Las Vegas in the month of July 2018. Thank you. Myself, Mrs. Vanshika Chabria, and
I have recently won as Mrs. Maharashtra Homemakers, and this all credit goes to Miss our National Director, National Director, that is Aisha Joshi ma'am, and my State Director Dr. Preeti ma'am, and all the credit goes to both of these, and I'm really very happy to be with them, and will always be with them forever. Thank you so much. मोदी जे गोरो थियण जो राज़ हू रोज़ 4 लखे जा मशरूम खाईंदो हुअण जो आक्षेप थियो आहे। मैंने पूछा ऐसा क्या खाते हैं? बोले वो तो मशरूम खाते हैं। मैं तो उसमें क्या हुआ, मशरूम तो मिलता है यहाँ पे। अरे तुम लोग जो खाते हो उनको अच्छा नहीं लगता, वो जो खाते वो तो ताइवान से आता है, और ताइवान से जो मशरूम आता है उसके एक मशरूम की कीमत 80,000 रुपया है। तो क्या बात करते हो? बोले हाँ ऐसा है, और मोदी साहब हर रोज के 5 मशरूम खा जाते हैं। क्या बात करते हो तुम? बोले हाँ। अरे यार जो प्राइम मिनिस्टर हर रोज के, हाँ मैंने ये भी पूछा, बोले वो प्राइम मिनिस्टर थे तब से? बोले नहीं, वो तो चीफ मिनिस्टर थे तब से। मैंने बोला तभी, वो तो मेरे जितने काले थे, इतने गोरे कैसे हो गए वो? क्योंकि मैंने 35 साल पहले की फोटो भी उनकी देखी है। यार वो मेरे जैसे काले थे और इतने मजबूत कैसे हो? गुजरात में 14 डिसेंबर ते सभिनीनि वोटरनि खे पंहिंजो वोट ॾियण जी अपील करी वञे थी। ना शक ना संदेह करो, बस वोट करो, तुम वोट करो। ना शक ना संदेह करो, बस वोट करो, तुम वोट करो। लोकतंत्र में अपनी ताकत का मिल सब उपयोग करो। वोट करो तुम वोट करो, वोट करो तुम वोट करो, वोट करो तुम वोट करो, वोट करो तुम वोट करो। प्रजातंत्र में भागीदारी सभी धर्म व सभी वर्ग की, सभी एकजुट हो जाओ, अब आई है हम सबकी बारी। आएगा बदलाव तभी जब जन समूह मतदान करेगा। रोज नहीं आता ये मौका, 5 वर्ष फिर बाद मिलेगा। अपना धर्म कर्म ही है, उसी मार्ग में एक कदम, मतदाता का वोट भी है। महिलाएं घर से निकले, वोट कीमती हर एक है। युवा पीढ़ी की ताकत को दिखलाने में ना देर करो। वोट करो तुम वोट करो, वोट करो तुम वोट करो, वोट करो तुम वोट करो, वोट करो तुम वोट करो। ये हुयूं अॼु जूं ख़बरूं। मां चांदनी नेवलाणी तव्हां सां विदा थी वठां। वरी मिलंदासीं सुभाणे। ॾिसंदा रहो सिंधी टीवी। जय झूलेलाल।